पीडीएम पीपल्स पार्टी पारां पीडीएम जी नंढी चूंड में शिरकत न करण वारी तजवीज़ ते पार्टी उम्मीदवारनि खां मुशावरत करण जो फ़ैसिलो। पीपल्स पार्टी जे ज़रियनि जो चवणु आहे त मुल्क में ख़ाली थियल क़ौमी असेंबली जे तकनि ते नंढी चूंड विढ़ण या न विढ़ण जो हथमी फ़ैसिलो पार्टी उम्मीदवारनि सां मुशावरत बाद कयो वेंदो। अदालती हुकुमनि बाद तासिरो भरियो आहे त इलेक्शन कमीशन मुंशियुनि खे ॿधल आहे। अदालती हुकुमनि जी मज़ाक न उड़ायो वञे। लॻी रहियो आहे त इलेक्शन कमीशन इस्लामाबाद जी मकानी चूंडुनि जी या सूबाई चूंडूं बि न कराईंदी। पीटीआई अॻुवान फवाद चौधरी चयो आहे त आइन सां खेॾण मुल्क लाइ महांगो साबित थी सघे थो। आइन खे लताड़ वियो त रियासत शदीद ख़तरनि जे वर चढ़ी वेंदी। जेल भरियो तहरीक शुरू थींदी जेका आइन जी बहाली ताईं जारी रहंदी। पंजाब जे खुराक खाते ऐं फ्लोर मिल्स एसोसिएशन में तकरार न निबेरियो। पंजाब जे खुराक खाते 100 खां वधीक फ्लोर मिल्स जी कणक वारी कोटा मुअतल करे छॾी। 10 मिल्स मालिकनि ख़िलाफ़ केस दाख़िल। फ्लोर मिल्स मालिकनि हुकूमती फ़ैसिले ख़िलाफ़ सुभाणे खां हड़ताल जो ऐलान करे छॾियो। केतिरियूं ई फ्लोर मिल्स अॼु ई बंदि कयूं वयूं। अटे जी फिरामी बि मुअतल रोकी वई। इन समय चवणु आहे त मिल्स मालिक अटे जी एतिरादू खोट पैदा करे रहिया हुआ जंहिं सबबि कार्रवाई कई पई वञे। खेपरो भरिसां 2 ॾींहं अॻु गुम थियल घोट दौलत कोहली जो तशदुद थियल लाश इतला ते खाई पुलिस घोट दौलत कोहली जो लाश अस्पताल मुंतकिल कयो। वारसनि चयो आहे त दौलत जी 4 ॾींहं अॻु शादी थी हुई। 2 ॾींहनि खां गुम हो। नौजवान पंहिंजे संडू सां गॾु घर निकितो हो। अॼु संदसि लाश मिलियो आहे। इंसाफ़ कयो वञे। सकरन वेझो पाणीअ जे वारे ते वयल ॻोठाणो क़तल। ॻोठ फतेहपुर में हथियार बंदनि कुहाड़ियुनि जा वार करे जुमूरंद खे क़तल कयो। लाश अस्पताल मुंतकिल। वारसनि जो चवणु आहे त मक़तूल रिटायर फौजी हो। गुज़िरियल राति पाणीअ जे वारे ते वियो हो। वाक़िए जी जांच करे इंसाफ़ फराहम कयो वञे। नौशहर फिरोज़ वेझो मुड़िस हथां ज़ाल क़तल। ॻोठ पठान मरी में जवाबदार छुरियुनि जा वार करे ज़ाल बख्तवार मरी ते छुरियुनि जा वार करे क़तल कयो। लाश अस्पताल मुंतकिल। पुलिस जवाबदार खे गिरफ़्तार करे वरितो। पुलिस मूजिबि जवाबदार ज़ाल खे घरू तकरार तां क़तल कयो आहे। वधीक जांच करे रहिया आहिनि। उत्तर राजस्थान जे तालके गुलाम खान में पुलिस एहलकार जे घर ते हमलो। फायरिंग में 2 औरतुनि समेत 8 ॼणा ज़ख़्मी। ज़ख़्मियुनि मां 3 जी हालत गणती जोगी। पुलिस मुताबिक़ उत्तर राजस्थान में ज़ख़्मियुनि खे खणी विंदड़ गाॾी भरिसां में धमाको थियो। वाक़िए जी जांच शुरू करे छॾी आहे। शहदादपुर वेझो मोटरसाइकिल बीठल ट्रक सां टकराइजी वई। 2 नौजवान फौत 1 ज़ख़्मी। हाला रोड ते पेश आयल हादसे में सबब औरत धनु भील ऐं हीरो भील फौत थी विया जॾहिं त गुलू भील ज़ख़्मी खेनि अस्पताल मुंतकिल कयो वियो। पुलिस जो चवणु आहे त फौतुनि जो तालुक शहदादपुर जे वावडा रोड वारे इलाइक़े सां आहे। हाला वेझो टंडो आदम खां कराची वेंदड़ मुसाफ़िर कोच मां लखें रुपयनि जी फुर। मुसाफ़िरनि जो एहतिजाज। 5 हथियारबंद मुसाफ़िर बणिजी कोच में सवार थिया। थोरो अॻिते वञी फुर कई वई। मुसाफ़िरनि जो चवणु आहे हथियारबंद लखें रुपया रोक रक़म मोबाइल फोन ऐं ॿियो सामान फुर करे विया आहिनि। मालिर जे खमीसो जोखियो ॻोठ जे बिजली बंदि हुअण ख़िलाफ़ ॻोठाणनि गॾा रोड ते धरणो हुयो। ॻोठाणनि चयो आहे त ॻोठ जी 8 ॾींहनि खां बिजली बंदि पियल आहे। के इलेक्ट्रिक वारा तारूं बि लाहे खणी विया आहिनि। बिजलीअ जी बंदिश सबबि पीअण जो पाणी बेड़लब थी वियो आहे। फौरी तौर बिजली बहाल कई वञे। कंदाकोट में जसकम जो मुबैना तौर अगवा थियल औरत नाज़िया ऐं संदसि धीउ जी बाज़ियाबी लाइ एहतिजाज। औरत ऐं नीगरीअ खे बाज़ियाब कराइण जो मुतालबो। मीरपुर बुरड़ो में बि 2 ॾींहं अॻु मुबैना तौर अगवा थियल नौजवान भूरल पिताफी जी बाज़ियाबी लाइ वारसनि जो एहतिजाज। नौजवान खे बाज़ियाब कराइण जो मुतालबो। ठुल में 7 महीना अॻु बदफैली बाद क़तल कयल नीगर जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ वारसनि जो मुज़ाहिरो। एहतिजाज कंदड़नि जो चवणु आहे त पुलिस 7 महीना गुज़रण बावजूदि नीगर मुज़फ़िर सुमरो जी क़तल केस जे जवाबदार जी गिरफ़्तारी लाइ के बि क़दम न खंया आहिनि। जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वञे। तुर्किया ऐं शाम में तबाही मचाईंदड़ ज़लज़ले बाद इमदादी कार्रवायूं जारी। मलबे हेठां
दबियल माण्हुनि जे ज़िंदा हुअण जूं उमीदूं बि ख़तम थियण लॻियूं। ॿिन्ही मुल्कनि में ज़लज़ले सबबि फौतियुनि जो अंग बि 30,000 खां वधी वियो। ख़बरूं इदारनि मूजिबि ज़लज़ले सबबि तुर्किया में 6,000 खां मथे इमारतूं मुकमल तौर ते तबाह थी वियूं आहिनि। अमेरिका खां पोइ कैनेडियन फौज बि मुल्क मथां उॾामंदड़ सुञाणप न थियण जोगी शइ खे किराए वरितो। कैनेडियन वज़ीर आज़म जस्टिन ट्रूडो ट्वीट कंदे चयो आहे त यूकोन वारे इलाइक़े में फिज़ा में उॾामंदड़ सुञाणप न थियण जोगी शइ खे किराए वियो आहे। किरायल शइ जो मलबो गॾु करे सुञाणप लाइ तजियो कयो वेंदो।